हाँ हाणे सभिनि जो थी विया हिसाब क्लियर। हाणे पहिरीं त हिसाब सभिनि जो क्लियर थी वियो। हाणे दुकान में सॼो सौदो ॿियो आणींदुमि, पैसा मिली विया। हाय अली जो हिसाब त अञा बीठो आहे। थोरो हिसाब कयूं त घणो अथव? 35,000 रुपयो अली ॾे बीठो आहे। ओह नो यार इहो नी भागो आहे करे जो वञनि के त 4 महीना थी विया, अञा तीन ॾींहं अथसि यार। कमाल आहे। चो 4 महीना अॼु इनको वठूं त कीअं बि करे टकरे सही। मांखे इनको वठां थो। मां ॾिस सही लिखी छॾां थो बकायो अली ॾे 35। यार हे पेड़ बैठो है माइंजो भी कर जाइया लिखी इनको निकरा है पासो वठास। अरे अली तो ये सामू वने तो छो इनको पैसा वठा। लाला अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खुश खैर भाई ठीक ठाक जी हुक्म अदा हला बियो खैर आ। मां तो कपड़ा वपड़ा रखा थी। जी जी रखत ने था जी असा के कपड़ा खपन दा रखते। हां पैसा जो को मसलो नहीं किए वगो दे दो वो को 1700 रुपए भले तू 1800 लगाए पैसा की को मसलो नहीं असा लाए। भले तू 4 दी 8 दी वगा दे असा पांजू गाड़ियों असा पांजी जमींदारी आ। असा ये यार वगो रंग जो भलो आ। अच्छा ठीक है ये भी भलो आ। यो देखा माके यो देख सादा वाह वाह हे भी सुठो आ ना बेहतर आ। पण हे माके ट्रई ताक्या दे पाजे घर पुत्र ने बाटरे हमरे सबिन जो कम थिए तो अदा बगो 1700 रुपए दे वरी बाद में मतलब तू भले 1800 वगे जा करे लिख बस मसलो नहीं। गोट गोट दी रे सावन का चढ़। हां नालो नालो अली। अरे अली तू इते बैठो मां तो बोली तो खड़ो तो पैसा माजा केर नी दो। अरे यार पैसा माजा देवना तस साला खान पैसा देवना तस यार 35,000 रुपए नहीं तो मास तू मसलो नहीं नहीं तो मास कनीडी ने उठी पैसा नहीं तो मास नहीं यार हां नहीं तो मास पैसा माजा केर नी यार मां इते पठान को वठणा है लिखी लिखी तो को तो लिखुम तू हिते भी मना माके का तो छड़ी दे या न छड़ी दे मकई जी खणी है हमरे के करे जाय पठान को तो कपड़ा वठी वजा तू हिते भी मान जाहिर कई तू माके चाचे मा जिम्मेदार ए हा वो कुछ भी नहीं ठगाना है। जथे काथे तू मांगी